अस्सलाम वालेकुम, दिस इज़ ज़हीर आलम। अॼु ॻाल्हाईंदासीं दोस्तो कामयाबी जो राज़। मां थोरो कामयाबी खे थोरो डिफरेंट तरीक़े सां ॾिसंदो आहियां ऐं मुंहिंजी नज़र में नाकाम उहो इंसानु आहे जेको ख़ुदि खे नाकाम थो सम्झे। बाक़ी जेसीं ज़िंदा आहे इंसानु पंहिंजे स्ट्रगल कैरी ऑन रखे। नो बॉडी इज़ परफेक्ट, को बि कंप्लीट बि न आहे ऐं न ई को परफेक्ट आहे। कोशिशि करियो तव्हां में जेकी पंहिंजी ख़ुदि एबिलिटी जेकी तव्हां में ख़ुदि में आहे उहा उनखे ॻोल्हण जी कोशिशि कयो। तव्हां जेकॾहिं CS क्वालीफाई नथा करे सघो, तव्हां जेकॾहिं MBBS में फेल्यूअर थियो या मतिलबु तव्हांजो कहिड़ो बि को ड्रीम आहे, तव्हांजो कहिड़ो बि को ख्वाबु आहे, तव्हां उन में मतिलबु सक्सेस न थिया हो, मतिलबु हिकिड़ो दुनिया जे हिसाब सां तव्हां सक्सेस न थिया हो जेको अॼुकल्ह एग्ज़ामिनेशन हलंदी आहे, त उन में तव्हांजी इहा नाकामी न आहे। पाण खे तव्हां कंफ्यूज़ न कयो त तव्हां नाकाम थी चुका आहियो या कुझु थी चुको आहे। इहो कुझु बि न थियो आहे। तव्हां सिर्फ़ु पाण खे अहसास कमतरी में न आणियो, बाक़ी कैरी ऑन। दुनिया में अलाए केतिरियूं लियाक़तूं हर माण्हुनि में आहिनि ऐं उहे वरी वक़्त खे हालतुनि खे गॾु करे खणी जो न हलंदा आहिनि त उहे वीचारा थोरो पीछे बि रहिजी वेंदा आहिनि या त वरी अॻिते हलिया वेंदा आहिनि। जॾहिं न मतिलबु का रेलगाॾी वञे ऐं उन रेलगाॾी जी रफ़्तार अगरि केतिरी बि हुजे, 96 हुजे या कीअं बि, उन जे पोयां अगरि तव्हां जहाज़ खे एरोप्लेन खे तव्हां तेज़ाई सां हलाईंदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां त क्रॉस करे वेंदव। तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे? तव्हांजी मंज़िल ट्रेन ते मूंखे पहुचणो आहे, ट्रेन पर हुनजी रफ़्तार 96 हुई ऐं हू जेको जहाज़ एरोप्लेन तमामु फास्ट हूंदो आहे, या उनखे स्लो, उनखे अगरि तव्हां रखी करे उनजी रफ़्तार तव्हां उन सां गॾु हली करे तव्हां पंहिंजी मंज़िल ट्रेन ते बि पहुची सघो था। ऐं हमेशह पंहिंजी मंज़िल खे चूज़ कयो, उनखे कयो चूज़ जंहिंखे तव्हां अचीव करे सघो। अगरि नथा बि करे सघो त बि तव्हां अञा नाकाम न आहियो, न ई पाण ख़ुदि खे नाकाम सम्झो। दुनिया में वॾो उहो अहमक आहे जेको ख़ुदि खे नाकाम सम्झंदो आहे। मुंहिंजे फ़लसफ़े में इहा ई आहे शइ ऐं मूं ईअं ॾिठो आहे ऐं मां सम्झां बि थो। ऐं अगरि नाकामी तव्हांखे कहिड़े बि मोड़ ते अची चुकी, मतिलबु तव्हां अॼु वियो सेलफ़ोन वठणु, तव्हांखे सेलफ़ोन न मिली त छा तव्हां नाकाम थी वियो? यार न हूंदो आहे। तव्हां अॼु न त सुभाणे न त परीं हालतूं कॾहिं कॾहिं इंसान खे थोरो परेशान कंदियूं आहिनि, थोरी तकलीफ़ में ॾींदियूं आहिनि, छो त दुनिया जो दस्तूर आहे। कुझु तनक़ीद बि तव्हांखे सहणी हूंदी। कुझु माण्हू तव्हां अगरि फेल्यूअर थी वियो त तव्हांजे पोयां ईअं ढिंढोरो ॿारे ॾींदा, छो त हुननि जो वर्ड ई इहो आहे त मतिलबु हिकिड़ो ढिंढोरो ॼाणो, छो जो त हर इंसान में पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। त जिन में जेको कुझु आहे, जिन जी जेकी सोच हूंदी आहे उहा हिकिड़ी ज़ाहिर थींदी आहे, उहा उनजी नियत ज़ाहिर थी पवंदी आहे। तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो ऐं जेतिरो थी सघेव त ॿुधो ई न एतिरो ख़ासि। हा, तव्हां सचु ॿुधो ऐं अॻिले चवे छा थो इहो गौर कयो। बाक़ी जेको फ़िक्रमंद ॻाल्हि हुजे उनखे तव्हां इग्नोर करे छॾियो। बाक़ी तव्हां अगरि डॉक्टर थियणु चाहियो, तव्हां न थी सघिया, या तव्हां CS ऑफिसर थियणु चाहियो, तव्हां न थी सघिया, लेक्चरर थियणु चाहियो, तव्हां न थी सघिया, छा बसि पोइ तव्हां बसि पाण खे हाणे ख़तमु करे ऐं ज़िंदगी बसि ख़तमु आहे हिते, फुल स्टॉप आहे हिते? न आहे, कॾहिं बि न आहे। छो जो त दुनिया में तव्हांखे केतिरा ई मिसाल मिलंदा त असांजे हिन मुआशिरे में ख़ासि करे ईअं हूंदो आहे त जेकॾहिं को ग्रेजुएशन, आफ्टर ग्रेजुएशन या आफ्टर मास्टर थियो या आफ्टर MS या कुझु बि को बि हिकिड़ो माण्हू कुझु बि नथो करे सघे त उनखे वरी असीं ईअं सम्झंदा आहियूं बाबा हीउ कुझु न करे सघियो ऐं या कंहिंखे नौकिरी न मिली, नौकिरी ते बि ॻाल्हायूं था त पोइ हू उनखे थोरो असां हिकिड़ो थोरो तिंज़र लेवल ते आहिनि, उनखे थोरो अकेलाई महसूसु करण वारो माण्हू, हिकिड़ो अजीब क़िस्म माण्हू उनखे इनकरेज न कंदा आहियूं, रहंदो डिस्करेज कंदा आहियूं। त हू जेकॾहिं सम्झदार हूंदो त हू इनकरेज ई पाण खे सम्झंदो, छो जो त तव्हां हिते आया हो दुनिया में, तव्हांखे फेस करिणो आहे। हू इहो आहे, तव्हां पाण खे सुञाणियो, तव्हां में एबिलिटीज़ छा आहिनि, तव्हां में आहे कहिड़ी ख़ूबी कहिड़ी आहे। तव्हांखे नाउमीद न थियणो आहे। तव्हांखे काफ़ी मिसाल मिलंदा, जीअं मौलाना मसनवी रूमी हुयो, उन बाद में कंहिं मज़हब अलॻि सां तरीक़े सां रखंदो हुयो ऐं मौलाना जॾहिं शम्स तबरेज़ नाले हिकिड़े कंहिंजे बि इश्क खे हुन महसूसु कयो ऐं हुन मतिलबु चवण जो इहो त हरूभरू असां मास्टर खां बाद में या ग्रेजुएशन खां बाद में असीं न थी वेंदा आहियूं, उन खां बाद में बि काफ़ी मौलाना जी वॾी उमिरि हुई। उन वॾी उमिरि खां बाद में बि हुन बाक़ाइदे हज़रत इश्क में एतिरो महूर थियो जो मौलाना मसनवी रूमी जा 3 जुल्दनि में किताब सॼी दुनिया थी पढ़े। फ़ारसी में उहो वॾो आला पाए जो शाइर थियो ऐं शेख सदी रहमतुल्लाह अलैह तव्हांजे आॾो ई आहे, हू बि 40 सालनि खां बाद में वॾो हिकिड़ो स्कॉलर थियो ऐं हुनजी 1 सदी खां बि उमिरि वॾी थी ॿुधाई वञे। दुनिया जा अलाए केतिरा उनजे किताब पढ़िया
विया ऐं उनखे अॼु तक दुनिया पढ़े थी ऐं मिसाल ॾिए थी। मां ईअं सम्झंदो आहियां त नाकामी जेकी बि आहे त नाकामी न आहे, जेसीं तव्हां उनखे हरू भरू पाण खे तस्लीम था कयो त बि असीं नाकाम आहियूं। कामयाबु माण्हू थियण जे लाइ तव्हांखे नाकामी विसारणी पवंदियूं ऐं तव्हांखे उहे जेके नाउमीद वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं उहे ख़तमु करणियूं पवंदियूं ऐं कंहिंखे बि तनक़ीद जो हक़ु न हूंदो आहे कंहिं ते बि करण जो। तनक़ीद त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी जिन जे लाइ ही काइनात ठही आहे, द यूनिवर्स फॉर क्रिएशन, कंहिंजे लाइ उन जे लाइ थी आहे जंहिंजे लाइ 7 आसमान 7 ज़मीन पैदा थियूं। उन ते बि तनक़ीद कंदा हुआ काफ़र ज़िंदगी सभु कुझु अलाए केतिरा जेके बि हूंदा उहे तनक़ीद कंदा हुआ। तनक़ीद खे फेस कयो। मुंहिंजी नज़र में ईअं ई आहे त नाकाम तव्हां कॾहिं नथा थी सघो ऐं हमेशह वॾो बहादुर उहो आहे जेको सबुरु कंदो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे तनक़ीद थींदी तव्हांखे दिलि खे दुख थींदो ऐं तव्हां वॾा अज़ीम इंसान तॾहिं थी था सघो जॾहिं तव्हां में सबुरु आहे। सबुरु ज़ाहिर ॻाल्हि आहे, तकलीफ़ जॾहिं तव्हांखे पीड़ा जॾहिं अॻिलो ॾींदो, अॻिलो जॾहिं तव्हां ते तनक़ीद कंदो, तव्हां सबुरु कंदो त तव्हां वॾा अज़ीम इंसान थी था सघो। ऐं इन सां गॾोगॾु जेतिरो थी सघे पंहिंजी जेकी तव्हां में क्वालिटी आहे, जेको मां अवल बि ॻाल्हि कई न, क्वालिटी ते अचो। बाबा फिलाणो 17 ग्रेड जो, फिलाणो 18 ग्रेड जो, उनखे तव्हां लीव इट। फिलाणो जेको आहे सो वॾो आसमान तां लही आयो आहे, साइंस हीअं चयो, साइंटिस्ट आहे, बाबा लीव इट। तव्हां पंहिंजी जेकी पाण में तव्हां हिकिड़ी ख़ूबी आहे त उनखे आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो अपर लेवल ते आणे सघो था ऐं इहो को ईज़िली कमु आहे, अहिड़ो को न आहे। हा, ॾुखियो तॾहिं आहे जॾहिं तव्हां कंहिं ॻाल्हि बीह नथा सघो, तव्हां पाण खे पाण ख़ुदि तस्लीम नथा कयो। तव्हां त चओ त मां त यार कुझु नथो करे सघां, आई कांट बी अ सक्सेसफुल मैन। त पोइ जॾहिं तव्हां सक्सेसफुल पाण खे ई फील नथा कयो त पोइ त ॿिए जो ॾोह ई न आहे। पोइ तव्हांखे हर माण्हू चवंदो बाबा तव्हां नाकाम आहियो, तव्हां पाण में अलाए केतिरियूं बीमारियूं महसूसु करे सघो था ऐं पंहिंजी पाण खे बीमार करणु इहा ई अलामत हूंदी आहे त तव्हां पोइ कॾहिं बि तव्हांजो को डॉक्टर नथो थी सघे, छो जो त तव्हां पाण खे पाण बीमार था कयो। ऐं मां सम्झां थो वॾी बीमारी जो हल इहो हूंदो आहे त तव्हां पाण खे पाण सिहतयाब सम्झो। आख़िरी में मां इहो ई तव्हांखे चवंदुसि त छा भला जेको कामयाबु माण्हू हूंदो आहे त छा भला उहो ॻाल्हाईंदो न आहे या ॻाल्हाईंदो आहे, या नाकाम जेको हूंदो आहे त उहो ॻाल्हाईंदो न आहे या ॻाल्हाईंदो आहे, या ॿुधंदो उनखे कन न हूंदा आहिनि, उनखे ॿियो कुझु हूंदो आहे। नाकाम माण्हूअ में छा भला सिंगड़ी सलाहियत न हूंदी आहे, या नाकाम माण्हूअ में ॻाल्हाइण जी सलाहियत न हूंदी आहे, या नाकाम माण्हूअ में घुमण जी सलाहियत न हूंदी आहे, या नाकाम माण्हूअ में ॿीहर क़ाबिलियत जी न हूंदी आहे, या हू यादाश्त खां ख़तमु थींदो आहे, या हू मरी वेंदो आहे या खपी वेंदो आहे। या कामयाबु माण्हू में इहे क्वालिटियूं जेकी नाकाम माण्हू में हूंदियूं आहिनि उहे हूंदियूं ई न आहिनि। या जेको आहे कॾहिं बि मोहताज नथो थी सघे जेको कामयाबु थियो आहे माण्हू, जेकी असां ही आम माहौलियाती हिसाब सां फ़िक्र जे हिसाब सां ॾिसंदा आहियूं। मुंहिंजी नज़र में जेको अॼुकल्ह जे मुआशिरे में जेको ॾिठो थो वञे कामयाबु माण्हुनि खे, मुंहिंजी नज़र में उहे ई वॾा हिकिड़ा फेल्यूर आहिनि, नाकाम इंसान आहिनि सभु न। पर जेकी नाकाम थी ऐं या कामयाबु थी पाण खे ॿियनि खे नाकाम सम्झंदा आहिनि, पर मां चवां थो तव्हां कामयाबु आहियो उहे शख़्स जिन में हिमत, हौसलो, जज़्बो, वलवलो सभु कुझु आहे। तव्हां कामयाबु आहियो, जेसीं जीअर आहियो तेसीं कामयाबी रहंदव। बाक़ी नाकामी हिकु पाणीअ जो हिकिड़ो लीको जीअं ॾिजे ऐं पोइ वरी पाणीअ ते ई लीको ख़तमु थी वञे, जेकी इहा नंढी हिकिड़ी फीलिंग्स हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम।